दोदा मां पाण तोॾे संभरियल हुउसि पर सुठो थियो रस्ते में मिली वई। दोदा जेका मुंहिंजे भाउ जावेद ग़लती कई आहे यार मां उनजी तोखां माफ़ी थो वठां। शेरल असां हिकु ॻोठ जा बि आहियूं त हिक ॿिए जा दोस्त बि आहियूं, हिक ॿिए जे मथां जान निछावर कंदासीं। अरे यार जेकॾहिं असां पाण में दुश्मनियूं पैदा कयूं न त पोइ दुश्मन असांजे मथां हला करण में देरि ई न कंदा। दोदा यार इहो ई त मरम मारे थो न। मुंहिंजे भाउ जावेद वॾी किरियल हरकत कई आहे ऐं असांजे मथां ॻोठ वारा बि खिलिया आहिनि त दुश्मन बि। दोदा जेकॾहिं असां पाण में दुश्मन थियासीं न त यार हिकु हिकु थी मारिजी वेंदासीं। असांजी ॿधी असांजी ताक़त बि आहे, पर ॾोह सिर्फ़ जावेद जो न आहे, मुंहिंजे भाउ ढोलू जो बि आहे। पर जॾहिं जावेद गुंगो हलकड़ाए करे ढोलू सां विढ़ियो बि त घटि में घटि ढोलू तो न सां न विढ़िया। हाणे ॻाल्हि ॿुध न, मुंहिंजे भाउ जी जेका बि ख़ता आहे यार उनजी मूंखे माफ़ी ॾे। जे चई त मां तोॾे बाबे खे बि मोकिलियां। शेरल ॾाढो जुड़ियल असां सभिनी जो वॾो आहे, तूं ॾाॾे खे मूं ॾांहुं माफ़ी लाइ वठी ईंदे? न न शेरल न। दोदा ढोलू ॿ टे धक बि मुंहिंजे भाउ खे सवाया हया आहिनि, पर वरी बि अॻिरही मुंहिंजे भाउ जी, उनजे करे यार मां तोखां माफ़ी वठण थो अचां। न शेरल न, ॿाहूं न ॿध। असां पाण में दोस्त आहियूं, यार आहियूं, घर में ॿ थांव बि ठहकी पवंदा आहिनि। शेरल इन जो मतिलबु इहो न आहे त असां पंहिंजे दिलनि में ज़ंग रखूं। न शेरल न, असां दिली दोस्त हुआसीं ऐं अॻिते बि दिली दोस्त ई रहंदासीं। त पोइ अच त हलूं। शहबाज़ खान हिकु त तो ॾाढो भलो कयो जो बाख खे काथे रहाई। ऐं हा खानज़ादी ॾांहुं कॾहिं बि बाख खे न वठी वञजांइ, कॾहिं बि न। अदा साईं तव्हां छा था सम्झो त बाख जी ॻाल्हियुनि में अची मां बाख खे खानज़ादी न वठी ईंदुसि? न अदा साईं न। ऐं हा गुलां जो छा कंदे? गुलां त हादन जो पुछंदी हूंदई। हा गुलां हादन ॾांहुं वञण थी चाहे, पर हादन त मारिजी चुको आहे। छा? हा हादन जूसे वारनि जे हथां मारिजी वियो ऐं बदिले में शेरल वारनि जूसे जे बादशाह खे मारे छॾियो। पोइ अदा साईं गुलां जो छा कजे? गुलां खे मारे छॾ, हिकदमि गुलां खे मारे छॾ। छा? छा सम्झो? ऐं अहिड़ी तरह ये सभु कम दादन वारनि खां कराईंदासीं जेकी असांजे शेड्यूल में आहिनि। सालार खान पुलिस को बि तहरक न आहे वरितो असांजे ख़िलाफ़। इन जो मतिलबु त असांजो माण्हू खानू टुटो न आहे। लाल खान जेकॾहिं खानू टुटो न आहे न त इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे, पर किथे ईअं त न आहे त जाबिर ऐं बालू हुनखे लाकअप में मारे छॾियो हुजे। ईअं बि थी सघे थो। खानू जे मामले खे बाद में ॾिसजो। तव्हां हाणे मूंखे इहो ॿुधायो त बाख खे काॾे कयां? शहबाज़ खान फ़िलहाल त तूं हुनखे पंहिंजनि ॻाल्हियुनि में टारे रख, पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। पोइ मौक़ो आयो त हिनखे बि हेॾे होॾे करे छॾींदासीं। ऐं जे मुंहिंजे ॻाल्हियुनि में नथी अचे त पोइ सालार जी तलवार सां कपजी वेंदी। जमादार मंजूर? यस सर। खानूअ जूं अखियूं खोल। हा जमादार, खानू जे अखियुनि तां पटी ला त ही पंहिंजो मौत पंहिंजे अखियुनि सां ॾिसे। हाणे जो हाणे हिनखे फुल फ्राई था कयूं ऐं हा हिन जो लाश खणी रेल जी पटड़ी ते उछलाए अचिजो। ऐं पोइ हिन जे लाश खे रेल लताड़े वेंदी ऐं हिन जे लाश जी ख़बर ई न पवंदी।
मतिलब त वॾी अज़ियत जो मौत मरंदो खानू। न साहब न, मूंखे न मारियो। बाक़ी तव्हां जीअं चवंदव मां तीअं कंदुसि। ख़ुदा जे वास्ते मूंखे न मारियो। मूंखे का बि ख़बर न आहे, रस वास कान्हे। बाक़ी तव्हां मूंखे छॾियो, मां ॻोल्हा करे तव्हांखे ॿुधाईंदुसि। सर शूट हिम। मूंखे न मारियो, मूंखे न मारियो। अरे लिखो लिखो ना लिखो लिखो ॾिसे थो गोलियूं कननि खां थी वञनि। ऐॾा मां काथे लिखां? मां त ज़ाल खे बि मां त शादी न आहे कई। न न, मां त माउ खे बि अकेलो आहियां। जूसे वारा वया दड़ी दुप करे। ॻाल्हि त ॿुधो, दड़ी दुफ़ो करे मतिलबु त आशू वई झकाव ॾेई। हा दादा लॻे थो सालार आहे माण्हू अची बाशूअ खे छॾाए विया। हा मेरा हाणे असांखे बि उन्हनि जे पुठियां ई हलणो पवंदो। हल। एक्सक्यूज मी दोदा। न न न, मुंहिंजो मतिलबु आहे जूसे वारा। हा जूसे वारा। जूसे वारा? हा जूसे वारा। एक्सक्यूज मी, असां ॿिन्हिनि हुनखे पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो। जूसे वारा हा न? दूर मिटे हो कसम। यार तव्हांखे यकीन ई नथो अचे, मां तव्हांखे ॿुधायां थो। ॿुधाए न ॾिना हुननि जा नाला ॿुधाए न, ॿुधाए संगत खे। जूसो, दादन, रबू, पीरू ऐं अरे बस कर, नाला न ॿुधाए उन्हनि कमीननि जा। तूं रुगो एतिरो ॿुधाए त वया काॾे? हा हा, ओ हिन तरफ़। न न न, हेॾे 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 हेॾे। न न, ओ हेॾे विया आहिनि, हेॾे हेॾे। न न, हेॾे हेॾे। मां न हेॾे। हाणे ॿुधाए कहिड़ी तरफ़ विया आहिनि? न न न, जाॾे ईंदो थो चवे ओॾे विया। हेॾे 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 हेॾे। इन्ही तरफ़। हल मेरा। मां बची वियुसि। वया संगत वई। एक्सक्यूज मी ॾिना पुट छुटे जा ॾे त हाल वाल। दोदे जे हथ जी चमाट खाइण में मज़ो आयो? हा एक्सक्यूज मी ॾिसंदड़ो, तव्हां बि कमेंट में हेठों लिखी ॿुधाइजो पत्थर दिल ड्रामे जे हिन एपिसोड में, ऐं पोइ बि सिर्फ़ु KTN जे पेज ते। हा हाणे हलूं। जल्दी कर, सांवल ॾे फोन कर। अच्छा फोन ते ॻाल्हाईंदो अचे। अच। मूंखे तो ते को बि भरोसो नाहे शहबाज़ ख़ान, छो त तूं ॾिसण जो ॿियो ऐं अंदर जो ॿियो थो नज़र अचे। मुंहिंजी दिलि ई नथी मञे त तूं मूंसां सचो प्यार कंदड़ आहीं। मञींदी कीअं न, हिकु ॾींहुं त मञी वठंदी। हिन जी ख़ातिर त हीउ एॾो ड्रामो रचियो आहे। जे ड्रामेबाज़ नाहीं त ॿियो बाक़ी छा आहे? मां तोखां जान छॾाइण जो को न को तरीक़ो कढी वठंदसि, पोइ तुंहिंजी असलियत जी ख़बर बि पइजी वेंदी। जॾहिं तोखे मुंहिंजी असलियत जी ख़बर पई त सम्झ उन ॾींहुं ड्रामो ई ख़तमु। हिननि सां ॿियो बि माण्हू गॾियो आहे हितां ई पेरनि जो रुख मटायो। हा सांवल, तूं सही थो चवें। मतिलब त हिननि सां गॾु हिकिड़ो ॿियो माण्हू बि अची गॾियो आहे। हा दोदा, ही पेरा विञाए
हू पक्के तरफ़ चढ़िया आहे। न ही तू छा थी चवीं? जूसे वारा काह करे मुंहिंजी ओताक ते आया, बाशन खे छॾाए विया ऐं मुंहिंजा 2 माण्हू बि मारे विया। हा जीजा हा, हू असांजा 2 माण्हू मारे बाशूअ खे खंबे खणी विया। हुननि इहा जुरत कई आहे, पर अदा सावल वारा हुन जे पुठियां विया आहिनि। त पोइ मां बि उन्हनि जे पुठियां वेंदसि। पर जीजा तूं अकेली? मां अकेली नाहियां मां अकेली। मूंसां सॼो ॻोठ गॾु आहे, मूंसां सॼो ॻोठ हलंदो। कमल, जूसे वारनि जा पेरा हिन तरफ़ था वञनि। दोदा, जूसे वारा हिते बि असांखे चकमो ॾेई हुन तरफ़ निकिरी विया आहिनि। पर पेरा त हिन तरफ़ पिया वञनि। दोदा, इहे पेरा अॻिते हली उतां रुख मटाईंदा। रुख मटाईंदा? मूंखे सम्झ में न आयो सांवल। पर हयात मां सम्झी वियुसि। अचु त तूं मां थोरा पेरा जाचे अचूं। कमल, मुंहिंजो शक हो त बाशन खे जूसे वारा सालार जे बंगले ते वठी, पर ही त हिन तरफ़ निकिरी आया आहिनि। कमल, तुंहिंजो अंदाज़ो दुरुस्त हो। दोदा, मूं केतिरा साल धण चाढ़ियो आहे, हर पेचरे हर रस्ते खां वाक़ुफ़ आहियां। एतिरो ज़रूर ॼाणा थो, दुश्मन धक हणी पंहिंजे थाक तरफ़ न वेंदो। हू पंहिंजी मंज़िल, पंहिंजो रस्तो हली किथे न किथे ज़रूर मटाईंदो। जनाब, सांवल जे अंदाज़े मुताबिक़ पेरा त हिन ई तरफ़ पिया वञनि जंहिं तरफ़ सांवल चयो। हयात सांवल ई मूं हर जुई जो पाणी पीतो आहे, तॾहिं ई त असांजा अंदाज़ा सही निकिरंदा आहिनि त पेरा किथां खां काॾे ऐं कहिड़े तरफ़ वेंदा। मतिलबु जूसे वारा वॾा चालाक आहिनि। ऐं हाणे असां उन्हनि चालाक माण्हुनि जो अहिड़ो तहशर कंदासीं जो उन्हनि खे उन्हनि जूं चालाकियूं ॻीचीअ में पइजी वेंदियूं। छो त महराब मंछर जो मेरो पाणी ज़रूरु आहे, पर पंहिंजे दुश्मन खे ॿोड़े ॿोड़े मारींदो आहे। अच त हलूं। दोदा, जूसे जा फायर मारजण खां पोइ जेको इहो दरिया पार खां दादन आयो आहे न, उहो वॾो चालबाज़ शिकारी आहे। हू जेका विख खणे थो न, त सोचे सम्झी वॾी होशियारी सां खणे थो। इहो असांखे आसानी सां वठ न ॾींदो। सांवल शिकारी केॾो बि चालाक ऐं चालबाज़ छो न हुजे, पर उहो फासंदो आहे हमेशह पंहिंजे ई फंद में, ऐं इहो दादन बि पंहिंजे फंद में हिकु ॾींहुं ज़रूरु फासंदो। ओए, असां हिनखे ॿुधाईंदासीं त असां न कंहिंसां शोबाज़ी कयूं, न वरी कंहिंजी सहूं।
ॾिसो पुट, बंगले जी कुंड कुड़छ ॾिसो, जेको बि मिलेव, जाथे बि मिलेव, पकड़े खंबे खणी अचे ते मूं वटि पेश कयोसि। जीजा जेकॾहिं रईस सालार खान ऐं नंढो रईस वारिस खान हुजे त पोइ कंहिंजो बि लिहाज़ न कयो, खणी अचो हिते। ठीकु आहे, जेको हुकुम जीजा। तव्हां ईअं कयो, कुझु माण्हू हेॾे वञो ऐं कुझु माण्हू मूंसां अचो ऐं एक्सक्यूज़ मी परियल तूं जीजा सां गॾु हुजो। तव्हां हेॾे वञो, तव्हां हेॾे हलो। बाबा तव्हां हेॾे ॻोल्हियो ऐं तव्हां हेॾे ॻोल्हियो। ना तूं हेॾे हीअ कमरा ॻोल्ह, मां हेॾे थो ॻोल्हियां। हलिया हले चो। तोरा ही ॾिस जुसे वारनि जा पेरा, हिननि सां ॿियो बि माण्हू गॾियो आहे हितां। हितां ई पेरनि जो रुख मटायो था। हा सांवल, तूं सही थो चवीं। मतिलब त हिननि सां गॾु हिकिड़ो ॿियो माण्हू बि अची गॾियो आहे। हा दोदा, ही पेरा विञाए हू पके तरफ़ चढ़िया आहे ऐं वञी पके रोड ते चढ़ंदा, पोइ उतां त पेरा गायब थी वेंदा। बराबर, जीअं ई पके ते चढ़ंदा त पेरनि जी ख़बर न पवंदी त कहिड़े तरफ़ रुख कयो अथऊं ऐं पेरा गायब थी वेंदा। सावल पोइ लॻे थो त असां पेरा विञाए वेठा आहियूं ऐं इहे चूसे वारा असांजे मारजण खां बची विया। हा दादा, हाणे असांखे मोटणो पवंदो। एक्सक्यूज़ मी जीजा, सॼे बंगले जी कुंड कुड़छ ॻोल्ही, मथे छतियूं ॻोल्हियूं, किचन ॻोल्हिया, बेडरूम ॻोल्हिया, बाथरूम ॻोल्हिया, पर कोई बि न लथो। इदा अलमारियुनि वारो ॿुधाईंसि न। अलमारी में बि कोई बि कोन हो। सालार वारिस ऐं जूसे वारनि मां को बि न मिलियो तव्हांखे। हा क़ुरान जीजा, सॼो बंगलो ॻोल्हे ॻोल्हे छिता थी पियासीं, सॼो बंगलो भड़के पियो। इदा कूड़ा भड़के काथे पियो? असां सभु जे बीठा हुआसीं। हाणे बस ॾिना। जीजा हुकुम जीजा। शेरल ऐं दोदे वारनि सां केरु केरु विया आहिनि ॿाहिरि ॻोल्हा लाइ? जीजा हयात ऐं मेहराब ॿई विया आहिनि शेरल वारनि सां गॾु। बस मेहराब ऐं हयात ॿ ॼणा, मतिलब कुल 4 माण्हू। जीजा, असां तव्हांजे करे हिते रहियासीं, असां बि गॾु उन्हनि सां वञूं हा। ठीकु आहे आदा मिठल, तूं ऐं परियल हिते रहो, ॿ टे ॿिया बि माण्हू घुराए वठो। हिन बंगले खे छॾे काॾे बि नाहे वञणो। जे जीजा, सालार खान अची असां सां विढ़े त पोइ हथियारनि जा मुंहं खोले छॾिजो, मुंहं टोड़ जवाब ॾिजोसि। जेको थियो ॾिठो वेंदो। लो लाल खान, हुन माईअ जी एतिरी जुरत जो सॼो ॻोठ वठी अची मुंहिंजे बंगले ते काह कई अथई, सो बि सालार खान जे बंगले ते। सालार खान हाणे असांखे बि माठ करे नाहे वेहणो। मां डियाजी साहब सां ॻाल्हायां थो त खानज़ादी जूं अॻिरायूं ऐं छुड़वागियूं वधंदियूं थी वञनि। हा लाल खान, इन्हनि बदतमीज़नि पहिरियों बि मुंहिंजे बंगले ते काह कई हुई, पर मां ज़हर जो ढुक भरियो हो, ढुक। पर मुंहिंजी बि कचे वारी औताक ते पुलिस चाढ़े, माण्हू मारे, हिकु माण्हू खे गिरफ़्तार करे वठी विया ऐं पोइ पुलिस उनखे फुल फ्राई करे छॾियो। हाणे जो हाणे डीआईजी साहब सां ॻाल्हाए त आख़िर खानज़ादी असां सां केतिरियूं नाजाइज़ियूं कंदी रहंदी ऐं असां केतिरियूं उन जूं नाजाइज़ियूं बर्दाश्त कंदासीं। हाणे सालार खान पंहिंजो पावर खानज़ादी साहिबा खे ॾेखारबो, पंहिंजो पावर। हा, ॾेखारियो पावर पंहिंजो, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। मां हाणे ई ॻाल्हायां थो डीआईजी साहब सां। सालार खान अदालत में दाई थींदो त जीजा पंहिंजा माण्हू वठी मुंहिंजे बंगले ते कब्ज़ो कयो आहे। हा,
पोइ छा थी पियो? हाणे सालार जे बंगले जायदाद ऐं ज़मीनुनि ते कब्ज़ो करणो ई पवंदो। एक्सक्यूज़ मी जीजा, इहे करण सां तव्हांजो नालो ख़राब थींदो। जीजा खानज़ादी, मां ॿई डेड बॉडियूं पोस्टमार्टम लाइ मोकिले छॾियूं आहिनि। उन्हनि ॿिन्ही जी पोस्टमार्टम जी रिपोर्ट अव्हां ॾांहुं मोकिले छॾींदुसि, पर कानूनी कार्रवाई खां बाद में। एसएचओ साहब, मूंखे अॼु जो अॼु पंहिंजे हारनि जा कातिल गिरफ़्तार घुर्जनि। जी जीजा, कानून कंहिं बि मुजरिम सां कार यात न कंदो। तुंहिंजे ॿिन्ही हार जे कातिलनि खे बाताल मां ॻोल्हे बि हथु कंदुसि ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करे हर हाल में लाकअप कंदासूं। न सिर्फ़ उन्हनि खे गिरफ़्तार करे लाकअप में विझणो आहे, बल्कि उन्हनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाइणो आहे। उन्हनि खे सज़ा त ॾियणी आहे, पर सज़ाए मौत। जीजा, इहो कमु अदालत जो आहे। असांजो कमु आहे मुजरिमनि खे गिरफ़्तार करणु। त पोइ बीठा छो आहियो? वञी कयो जूसे वारनि खे गिरफ़्तार। अॼु जो अॼु मां उन्हनि जी गिरफ़्तारीअ जी ख़बर ॿुधां। जीजा, तव्हां अॼु जो अॼु उन्हनि जी गिरफ़्तारी जी ख़बर ॿुधंदव। ऐसा है? यस सर, फॉलो मी। एक्सक्यूज़ मी जीजा, एसएचओ जंहिं कावड़ में वियो आहे, सम्झो था त गैरत कंदो? एक्सक्यूज़ मी जीजा, मुंहिंजो ख़्याल आहे त सालार खान जे बंगले तां पंहिंजा माण्हू मोटायूं। ईदा, एक्सक्यूज़ मी जीजा, ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कयो। सालार खान तव्हांजे ख़िलाफ़ डायरेक्ट अदालत में वञी सघे थो। ऐं ॿी ॻाल्हि त सालार खान अदालत में दाई थींदो त जीजा पंहिंजा माण्हू वठी मुंहिंजे बंगले ते कब्ज़ो कयो आहे। हा, त पोइ छा थी पियो? हाणे सालार जे बंगले जायदाद ऐं ज़मीनुनि ते कब्ज़ो करणो ई पवंदो। एक्सक्यूज़ मी जीजा, इहे करण सां तव्हांजो नालो ख़राब थींदो। सम्झो, तव्हांजी इज़त मान मर्तबो सभु मिटीअ में मिली वेंदो। अलाह न करे। ऐं एक्सक्यूज़ मी जीजा, सालार खान हिकु वॾो चालाक माण्हू आहे। उहो तव्हांजे मथां तिर जेतिरो बि तरस न कंदो। हा, जज साहब खे ॾेखारींदो त हे ॾिसो, मूंसां कहर रे, मूंसां ज़ुल्म, खानज़ादीअ मुंहिंजे बंगले जे मथां कब्ज़ो कयो आहे। एक्सक्यूज़ मी जीजा, हाणे मुंहिंजी ॻाल्हि मञो, तव्हां पंहिंजा माण्हू उतां वापसि घुरायो, तव्हांजो मान मर्तबो ऐं नालो बची वेंदो। ईदो सही थो चवे। मूंखे सालार जे बंगले तां पंहिंजा माण्हू वापसि घुराइण घुर्जनि। जीजा, जीजा, सोचो न, देर न कयो, जल्दी कयो। ईअं न थिए जो सालार खान जज साहब खे वठी बंगले ते पहुची वञे। ईदा, हुकुम जीजा, हुकुम। परियल ऐं मिठल खे वञी चओ त सालार जो बंगलो हाणे जो हाणे वञी ख़ाली कनि। हा जीजा, हा, मां हाणे ई हवाई जहाज वांगुरु ज़ूक टकंदो थो वञा। कहिड़ो मसलो आहे? एक्सक्यूज़ मी। थैंक यू सर, थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। हालाल खान, छा चयो डीआईजी साहब? सालार खान, डीआईजी साहब ख़ातिरी कराई आहे त सालार खान जे बंगले तो खानज़ादी जो कब्ज़ो बि छॾाइबो ऐं खानज़ादी मथां कावड़ बि ॾेखारी त इहो ई चयो अथई त हाणे खानज़ादी सां काई बि रिआयत न थींदी। हिते रखीस लाल खान। औरत थी करे मर्दन सां थी टक्कर खाए, या खानज़ादड़ी। हाणे ॿुधाईंदुसि इन खानज़ादीअ खे त मर्दन सां टक्कर कीअं खाइबो आहे। छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। सालार खान, हाणे मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त तव्हां हाणे जो हाणे वञो पंहिंजे बंगले ते। डीआईजी साहब पुलिस मोकिले छॾी हूंदी तव्हांजे बंगले तां खानज़ादी जो कब्ज़ो हटाइण जे लाइ, ऐं तव्हांजो उते हुजणु लाज़मी आहे। लाल खान, छा तव्हां मूंसां गॾु नथा हलो मुंहिंजे बंगले ते? सालार खान, मां तव्हां सां हलण लाइ हलां, पर मूंखे दादन वारनि सां बि मिलणो आहे ऐं शाहबाज़ खान सां बि। तुंहिंजो इहो मसलो बि त हल कयां न। तुंहिंजी धीअ बाखवारो
ईअं न थिए जो तुंहिंजी धीअ तुंहिंजे मथां अखियुनि ॾिठी शायदि थिए तव्हां हथां क़तल थियल तव्हांजी वाइफ जी। ठीकु आहे लाल खान, तव्हां भली पंहिंजा हिते मामला ठीकु कयो, मां हाणे हलां थो। छो त पुलिस खे वठी वञी विज़िट बि कराइणी आहे बंगले जी, ऐं पुलिस खे इहो बि ॾेखारिणो आहे त खानज़ादी केतिरी चालाक ऐं मकार आहे। चङो त पोइ लाल खान, अल्लाह हाफ़िज़, वरी पोइ जल्द मिलंदासीं। ठीकु आहे सालार खान, ख़ुदा हाफ़िज़। ऐं ईअं ई मां तोखे उमिरि जे लाइ अलाह हाफ़िज़ चवंदुसि ऐं तुंहिंजी पूरी मिल्कियत जो मालिक बणिजी, छो त तुंहिंजी धीअ तुंहिंजी वाइफ जे क़तल जो तुंहिंजे ख़िलाफ़ अखियुनि ॾिठी शायदि थींदी, पोइ तुंहिंजो किसो ख़तमु सालार खान। राज ॻोठ वारो, अब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां अहिड़े ॾुखे वक़्त में जीजा जे सॾ ते हली अची जीजा जो साथ ॾिनो आहे। ख़ुदा न करे जो वरी अहिड़ो ॾुखियो वक़्तु अचे, जेकॾहिं अहिड़ो ॾुखियो वक़्तु वरी आयो त तव्हां सभिनी खे वरी सॾाए वठो। हाणे सभई तव्हां पंहिंजनि पंहिंजनि घरनि में वञो। दादा जुड़ेल, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। एक्सक्यूज़ मी दादा, जीजा चयो वञो त बस वञो न। चलो चलो वञो वञो, वरी जे ॾिसंदासीं पोइ घुराईंदासीं। अलाह न कंदो, अलाह न कंदो। हा अबा शेरल, पुट दोदा, तव्हां हिते बीहो। पुट शेरल, चइबो त जूसे वारा तव्हां खां भॼी निकिरी विया। हा जीजा, फिलहाल त हू निकिरी वञण में कामयाब थी विया। जीजा वञण वारनि जो हिकु रस्तो ऐं ॻोल्हण वारनि जा 100 रस्ता। फिलहाल त असांखां हू भॼी विया, पर जंहिं ॾींहुं बि असांजे हथ चढ़िया न त उन्हनि जो मौत शाहू खां बि बदतर मौत साबित कंदासीं। सालार DIG खां फोन कराए चयो आहे त मूंसां नाजाइज़ियूं कयूं अथऊं, सॼे राज सां गॾिजी मुंहिंजे बंगले ते कब्ज़ो कयो अथऊं। जीजा, पोइ तव्हां DIG साहब खे छा चयो? मूं DIG खे सॼो सरबस्तो हवाल ॾिनो आहे। चयो मान त तव्हां इंक्वायरी करायो, केरु कंहिंसां नाजाइज़ियूं थो करे इहा सॼी ख़बर कानून खे पइजी वेंदी। जीजा, पोइ छा चयो DIG साहब? फिलहाल तव्हां जूसे वारनि खे छॾे ॾियो, जॾहिं को सही वक़्तु आयो तॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदमि त हाणे जूसे वारनि जो छा करणो आहे। बाबा, जीजा जे चवण जो मक़सदु इहो आहे त कंहिंजो क़त्ल या खून नाहे करणो जेतिरे ताईं पुलिस पंहिंजे तरीक़े सां तहक़ीक़ात नथी करे। ठीकु आहे जीजा, पोइ असां बि तव्हां खां परे न आहियूं। अचो दोदा।